أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واتبعت ملة آبائي إبراهيم وإسحاق ويعقوب ما كان لنا أن نشرك بالله من شيء ذلك من فضل الله علينا وعلى الناس ولكن أكثر الناس لا يشكرون رب اشرح صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. यह आयत नंबर 39 नंबर आयत हुई सूरह यूसुफ जी. इन खां पहिरियां ज़िक्र कयोसीं त पोइ आयत में यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं उनखे जेल में विधो वियो त उते ॿ साथी ॿिया जेके जवान हुया उहे उन सां गॾु आया ऐं उन्हनि खे उन्हनि जेका पंहिंजे परेशान ख़्याल ख़्वाब जेके आहिनि उहे यूसुफ अलैहिस्सलाम सां डिस्कस कया ऐं चयो त हीअ हिन जी माना असांखे ॿुधाए तूं असांखे मुहसिनीन मां थो लॻी. त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त तव्हांजो जेको रिज़िक आहे उहो प्रोवाइड कयो ई न वेंदो, उन खां अॻु में ई मां तव्हांखे इन जी जेका आहे इंटरप्रिटेशन या इन जी तव्हांखे माना ॿुधाईंदुसि. ऐं इहो जेको बि इल्मु आहे इहो मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे, इहो मुंहिंजे हिन में कुझु बि शइ न आहे. मिम्मा अल्लमनी रब्बी, इहो इल्मु जेको आहे मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे ऐं मां उन क़ौम जे मज़हब खे छॾे आयो आहियां जेके अल्लाह खे नथा मञनि ऐं आख़िरत ते यकीन नथा रखनि. इहो पोइ आयत में इहो यूसुफ अलैहिस्सलाम ॻाल्हाए रहिया हुया उन्हनि सां पंहिंजा जेके जेल जे साथी हुया. वरी हाणे हिन आयत में बि यूसुफ अलैहिस्सलाम कंटिन्यू ॻाल्हाइनि था त हिन में चवनि था ऐं पंहिंजे पीउ ॾाॾनि आबाए इब्राहिम व इसहाक़ व याक़ूब. त हिते उहे ई लफ़्ज़ यूसुफ अलैहिस्सलाम रिपीट थो करे जेके याक़ूब अलैहिस्सलाम शुरू में आया नंबर 6 में जॾहिं ख़्वाब ॿुधायो यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ याक़ूब अलैहिस्सलाम खे त सेम वर्ड्स उहे ई अल्फाज़ रिपीट थो करे केरु यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंसां थो रिपीट करे जेके हुनजा जेल जा साथी आहिनि. त याक़ूब अलैहिस्सलाम छा चयो यूसुफ अलैहिस्सलाम खे, जीअं त इब्राहिम अलैहिस्सलाम उनजा 2 पुट हुया इसहाक़ अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम. जेको इस्माईल अलैहिस्सलाम उन खां पोइ जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पहिरियों उन में ॿियो को बि नबी जो कंहिं में ज़िक्र न आहे. ऐं इसहाक़ अलैहिस्सलाम जी जेका पीढ़ी आहे उन मां याक़ूब अलैहिस्सलाम जंहिंखे निकनेम उन्हनि जो इसराईल बि आहे याक़ूब अलैहिस्सलाम ऐं उनजो जेको पुटु यूसुफ अलैहिस्सलाम, ॿिया जेके बि नबुवत आहे जेके बि नबी हुया उहे इन लाइन मां हुया. त हिते याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो त अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी फेवर पंहिंजी नेमत पूरी कंदो जीअं तो ते माना यूसुफ अलैहिस्सलाम ते ऐं आले याक़ूब जी फैमिली ते ऐं अलैहिस्सलाम, ऐं जीअं तुंहिंजे ॾाॾे ऐं पड़ॾाॾे ते नेमत उन पूरी कई, जीअं तुंहिंजे रब ॾाॾे ऐं पड़ॾाॾे ते नेमत पूरी कई उअं ई पूरी कंदो. ख़्वाब ॿुधाइण खां पोइ याक़ूब अलैहिस्सलाम इहो ॿुधाए थो कंहिंखे यूसुफ खे त जीअं इसहाक़ अलैहिस्सलाम ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम ते अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी फेवर कई नेमत कई उअं ई तो ते पूरी कंदो ऐं याक़ूब जी औलाद ते पूरी कंदो. त हिते यूसुफ अलैहिस्सलाम एज़ इट इज़ उहे ई लफ़्ज़ दोहराए थो, छा थो चए त ऐं पंहिंजे पीउ ॾाॾे इब्राहिम ऐं इसहाक़ ऐं याक़ूब जे दीन जी पैरवी कई अथमि. मतिलबु इहा शइ छा थी ज़ाहिर करे त ॿार खे अगरि पीउ नंढे हूंदे का शइ ज़हन में ॿुधाए थो का शइ त उहा वॾे हूंदे ताईं उनखे यादि रहंदी आहे. उहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे लफ़्ज़ उनखां विसरंदा न आहिनि. अगरि तव्हां ॿार खे सुठे नमूने सुठी हिदायत ॾियो था, नसीहत ॾियो था त उहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे ॿार खे कॾहिं न विसरंदा आहिनि. त इहे शयूं जेके यूसुफ अलैहिस्सलाम जेल में पंहिंजे साथियुनि सां करे रहियो आहे इहे बचपन में जॾहिं उहे ॿार हुया त याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿुधाए चुका त तुंहिंजे मथां अल्लाह सुब्हानहु व तआला नेमत कई आहे, फेवर कंदो जीअं तुंहिंजे आले याक़ूब मतिलबु तुंहिंजे फैमिली ऑफ याक़ूब जे मथां कई अथई ऐं इसहाक़ ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां. त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको ज़िक्र आहे उहो क़ुर में कहिड़ी तरह आहे, जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनि खे चयो आहे. हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको पीउ याक़ूब इहे सॼो ब्लड रिलेशन हिकिड़ो हूंदो आहे त ब्लड रिलेशन जेको असल औलाद जंहिंखे चइजे बायोलॉजिकल पेरेंट्स जेके चइजनि या बायोलॉजिकल चिल्ड्रेन. त यूसुफ अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो
पड़ पोटो हुयो ऐं जेका असल औलाद हुई उन्हनि जी औलाद मां उनजी औलाद मां हुयो। त अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमाए थो सूरह हज में, अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो मिल्लत अबीकुम इब्राहिम, तव्हांखे मां मुस्लमान कयो आहे कंहिंजे हुन ते मिल्लत अबीकुम इब्राहिम। त इब्राहिम अलैहिस्सलाम ईमान जे हिसाब सां असां सभिनि जो फादर आहे, असां सभिनि जो पीउ आहे। त अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो त उनजे दीन ते हलो ऐं तव्हांजो नालो मां मुस्लमान रखियो आहे। त इन मां इहो ई ज़ाहिर थिए थो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको हिननि खे शइ चए थो इहा असांजे लाइ बि एग्ज़ैक्टली सेम आहे। ऐं उन में इहा ई शइ ज़ाहिर थिए थी त जीअं यूसुफ अलैहिस्सलाम बचपन मां ई पंहिंजे पीउ खां सेपरेट थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम बचपन में ई पंहिंजे पीउ खे चयो त तव्हां जेको कयो था ग़लति था कयो, शिरक था कयो। त उनखे बि उनजी कम्यूनिटी पंहिंजे पीउ खां फैमिली खां अलॻि थी वियो, पोइ उनजी कम्यूनिटी उनखे उतां कढी छॾियो ऐं उनखां पोइ उनखे बाहि में विधऊं। ऐं इलाही आज़माइशूं जेके आहिनि उहे इब्राहिम अलैहिस्सलाम ते आयूं। जीअं यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे घर मां हुनजे भाइरनि हसद जे करे कढियो, उनखां पोइ काफ़िलो आयो, मिस्र खणी आयो, वरी मिस्र में घर में हुया, उतां हाणे जेल में आया। त इहो सेम शयूं जेके आहिनि उहे रिपीट थी रहिया आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि त जॾहिं बि असां पंहिंजी परेशानी खे ॾिसूं त असां ॾिसूं मिल्लत अबीकुम इब्राहिम। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इहो लक़ब ॾिनो आहे त असांजो फेथ में जेको पीउ आहे, बाबू आहे, उहो केरु आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम। असां उनजी मिल्ला आहियूं, असां मिल्लत अबीकुम इब्राहिम आहियूं। त असांखे जॾहिं बि पंहिंजी तकलीफ़ नज़र अचे त असां कंहिंजी तकलीफ़ दोहरायूं। इब्राहिम अलैहिस्सलाम ते अल्लाह सुब्हानहू व तआला केतिरियूं आज़माइशूं रखियूं। पंहिंजे पुट खे पहिरियां त भाउ में उनखे विधो त अल्लाह ताला भाउ खे सलामती वारो करे छॾियो, उनखे थधो करे छॾियईं। उनखां पोइ जेके आज़माइशूं पंहिंजे पुट खे ऐं पंहिंजी ज़ाल खे, पुटु खीर पीअंदड़, उनखे अल्लाह सुब्हानहू व तआला हुकुम कयोसि त अहिड़ी जॻह ते छॾे आ जिते न पाणी हुयो, न वणु हुयो, न ॿियो को इंसानु हुयो, उते उनखे छॾे आया। उनखां पोइ उनजो जेको अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे ख़्वाब पिया ॾेखारीनि त पंहिंजे पुट खे ज़बह कर, त पंहिंजे पुट खे ज़बह पिया कनि। त इहे सभु शयूं इब्राहिम अलैहिस्सलाम जूं आज़माइशूं हुयूं। त उनखां पोइ अल्लाह सुब्हानहू व तआला छा चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे उहो इमाम आहे। हीअ इमाम अल्लाह ताला उहा शइ ॿुधाए थो त असां सभु जेके बि आहियूं असां मिल्ला आहियूं इब्राहिम अलैहिस्सलाम जी। त याकूब यूसुफ अलैहिस्सलाम उहा ई शइ चए थो आबाई इब्राहिम व इसहाक़ व याकूब मा कान लना अन तुशरिक बिल्लाहि मिन शै। त हाणे उनखां पोइ चए थो कंहिं शइ खे अल्लाह सां शरीक करणु असांखे जेको आहे पसंदि न आहे, या कंहिं बि शइ खे अल्लाह सुब्हानहू व तआला सां शरीक न कजे। सभ खां पहिरियां पंहिंजी फैमिली ॿुधायईं कंहिंखे, उन्हनि खे जेके ॿ साथी हुया उन्हनि जा। पहिरियां उन्हनि खे ज़ाहिर कयईं त जेका मूं वटि जेका तालीम आहे, तव्हां मूंखे सम्झो आहे, मां मोहसिनीन आहियां, उहा उन्हनि खे साबित कयईं त तव्हां वटि खाधो ईंदो ई न, प्रोवाइड कयो ई न वेंदो, त मां तव्हांखे उनजी ताबीर ॿुधाईंदुमि। पोइ वरी इहो ॿुधाईं त मां उन्हनि जो जेको रिलीजन आहे, मज़हब आहे, छॾे आयो आहियां, जेके अल्लाह ते अल्लाह खे नथा मञनि ऐं आख़िरत ते ईमान नथा आणनि। उन्हनि जो मज़हब मां छॾे आयो आहियां, उन्हनि खे छॾे आयो आहियां, माना जेल में मां पाण आयो आहियां। उनखां पोइ उन्हनि खे हाणे हिते अल्लाह सुब्हानहू व तआला सां उन्हनि खे इंट्रोड्यूस कयो त अल्लाह ताला आहे केरु। हाणे उहे जेके हुया ॿ जेके जवान हुया, उन्हनि खे ख़बर न हुई त रब केरु आहे, अल्लाह केरु आहे। उहे फस्ट टाइम इहे शयूं ॿुधनि पिया। त हाणे उन्हनि खे चए थो असां जेके आहियूं कंहिं शइ खे अल्लाह सुब्हानहू व तआला सां शरीक न करणु जेको आहे उहो सही न आहे। कंहिंखे बि कंहिं बि शइ खे एसोसिएट न कजे, अल्लाह सां शरीक न कजे, शिरक न कजे। हाणे इन में इहा शइ बि हूंदी आहे, इन में चवंदा आहिनि त मिसाल जे तौर ते हाणे आज़ान थी थिए अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, ऐं असां जेको आहे कंहिं कम में मसरूफ़ आहियूं, दुनियावी कम में, या असां को अहिड़ो अमल था कयूं जेको असांखे न करणु घुरिजे ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जंहिं शइ खां मना कयो आहे, त इहो बि हिकिड़े क़िस्म सां असां अल्लाह जे अहकामनि खे नथा मञूं। त अल्लाह जे अहकामनि खे न मञण जो मक़सदु इहो आहे त अल्लाह ताला जेका असांखे शइ ॿुधाई आहे त मुंहिंजे अहकामनि खे मञियो, त असां उन्हनि अहकामनि खे नथा मञूं। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे अल्लाह जे अहकामनि खे सम्झण जी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त हिते उन्हनि खे पोइ ॿुधाए थो ज़ालिक मिन फ़ज़लिल्लाहि अलैना व अलन नासि वलाकिन अक्सर नास ला यशकुरून। उहो असां ते ऐं ॿियनि माण्हुनि ते अल्लाह जो फज़ल आहे, पर घणा माण्हू जेके आहिनि उहे शुकुर न कंदा आहिनि। त सभ खां पहिरियां चई थो इहो ज़ालिक मिन फ़ज़लिल्लाहि अलैना, मतिलबु असां ते, मतिलबु कंहिं ते? यूसुफ अलैहिस्सलाम, आले याकूब, इसहाक़ अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, असांजी जेका फैमिली आहे उन ते अल्लाह जो फज़ल आहे। उनखां पोइ चऊं था व अलन नास, नास मतिलबु जेके बि इंसान आहिनि, असां बि अची विया, तव्हां बि अची वियो, सभु उन में व अलन नास। इहो केरु थो चए? यूसुफ अलैहिस्सलाम थो चए। यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंखे थो चए? जेके उनजा जेल जा साथी आहिनि, उन्हनि खे ॿुधाए थो असां ते ऐं अल्लाह जो फज़ल आहे ऐं सॼी इंसाननि ते अल्लाह जो फज़ल आहे।
वलाकिन अक्सर नास ला यशकुरून, पर जेके अक्सर माण्हू आहिनि उहे अल्लाह जो शुक्र न कंदा आहिनि। त अल्लाह सुब्हानो व तआला ॿी जॻह ते फरमाए थो त इन शक्करतुम ला ज़ीदनकुम, जेकॾहिं अव्हीं शुक्र कंदव त मां तव्हांखे वधीक ॾींदुमि। वधीक छा ॾींदुमि, अल्लाह ताला इहा शइ न ॿुधाई आहे। मिसाल जे तौर ते वधीक मूंखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा उन शइ जी ज़रूरत तव्हांखे न हुजे, या जंहिं शइ जी हिकिड़े माण्हू खे ज़रूरत आहे जंहिं शइ जी उनखे ॿी शइ जी ज़रूरत न हुजे। अगरि इंसानु शुक्र कंदो त अल्लाह सुब्हानो व तआला चए थो मां तव्हांखे वधीक ॾींदुसि। त इन जो मक़सदु इहा शइ आहे त मिसाल जे तौर ते मूंखे सिहत थी खपे ऐं या मां बीमार आहियां, मां उन में बि अल्लाह जी इबादत कयां थो, चवां थो या अल्लाह सिहत सॼी तो वटि आहे ऐं सिहत तूं ॾियण वारो आहे, अल्हम्दुलिल्लाह जंहिं बि हाल में आहियां सही आहियां, त अल्लाह सुब्हानो ताला मूंखे सिहत अता फरमाईंदो। ऐं जंहिंखे ॿी शइ थी खपे त उनखे अल्लाह सुब्हानो ताला उहा शइ अता फरमाईंदो। त अल्लाह सुब्हानो ताला हिकिड़ो ओपन एंडेड, हिकिड़ी ओपन शइ रखी छॾी आहे, उन में का ईअं शइ न आहे त अगरि तव्हां शुक्र कंदव त हिकिड़ी शइ तव्हांखे मिलंदी, न, हर कंहिंजे हिसाब सां मिलंदी। अगरि असां शुक्र कंदासीं, असां अगरि अल्लाह सुब्हानो ताला जी नाशुक्री न कंदासीं, त असांखे बि घुरिजे त अल्लाह सुब्हानो ताला जी जो शुक्र करणु घुरिजे। हिते जीअं यूसुफ अलैहिस्सलाम चए थो त जेके अक्सर घणे तौरु जेके माण्हू आहिनि उहे शुक्र न कंदा आहिनि। जीअं माण्हुनि खे हिन दुनिया में जेका बि शइ ॾेई छॾियो त हिकिड़ी इंसान जी ख़्वाहिश आहे, उहा ख़्वाहिश कॾहिं बि ख़तमु न थींदी आहे। अगरि कंहिं माण्हू खे लखु रुपयो थो खपे, हुनखे लखु रुपयो मिलंदो त उहो चवंदो हाणे मां 2 लख मूंखे कीअं मिलनि, 3 लख कीअं मिलनि। त इहा हिकिड़ी इंसाननि जी ख़्वाहिश आहे, इहा कॾहिं बि पूरी न थींदी आहे। जीअं ॿार आहिनि, ॿारनि खे तव्हां गेम वठी ॾियो, मिसाल जे तौर ते प्ले स्टेशन वठी ॾियो, प्ले स्टेशन 4 आहे, जीअं प्ले स्टेशन 5 ईंदी चवंदा हाणे प्ले स्टेशन 4 असांखे नथी वणे। जीअं उनजी जेका गेम आहे उहा ॿी का गेम अची वई त हुनखे पुराणी गेम न वणंदी। इहा इंसान जी फितरत आहे। ऐं अल्लाह सुब्हानो ताला असांखे अहिड़ियुनि शयुनि खां बचाए जेके असांखे नाशुक्री कराइनि। अल्लाह सुब्हानो ताला असांखे हर वक़्तु शुक्र करण वारनि मां करे, ऐं अल्लाह ताला असांखे हर वक़्तु जेको आहे अल्लाह जी यादि असांखे हर वक़्तु हुजे। को बि अहिड़ो अमल कयूं त असांखे अल्लाह सुब्हानो ताला जी हर वक़्तु यादि हुजे त असां इहो अमल जेको कयूं था इन सां अल्लाह ताला ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो। अगरि अल्लाह सुब्हानो ताला इन शइ सां नाराज़ थो थिए त असांखे उते ई स्टॉप थियणु घुरिजे, असांखे उहा न करणु घुरिजे। असांखे ॿियनि माण्हुनि जो न सोचणु घुरिजे त ॿिया माण्हू छा चवंदा। ॿियनि माण्हुनि जे करे असां अगरि को ग़लति कमु कयूं था ऐं अल्लाह ताला उन शइ सां नाराज़ थो थिए त बहितर आहे माण्हू नाराज़ थिए, असां अल्लाह खे नाराज़ न कयूं। त अल्लाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अॼु जेको आहे 28 ते 28 रमज़ान आहे, त सुभाणे 29 आहे, त इनशा अल्लाह वरी सूरह यूसुफ जेका आहे उहा ईद खां पोइ स्टार्ट कंदासीं। त हफ़्ते में 2 दफ़ा इनशा अल्लाह ताला जेके बि कंप्लीट थी वेंदी विदिन फ्यू मंथ्स। त इरादो इहो ई आहे त हफ़्ते में 2 दफ़ा सूरह यूसुफ जो जेको 1-2 आयात या 3 आयात जेतिरी बि करे सघियासीं उनजो बयानु कंदासीं इनशा अल्लाह। ऐं उन सां गॾु गॾु जेके ॿियूं बि शयूं आहिनि क़ुरान में, हर हिकु शइ ते असांखे फोकस करणु घुरिजे। त आस्ते आस्ते जेके बि शयूं आहिनि उन्हनि ते इनशा अल्लाह उन ते ॻाल्हाईंदासीं। अल्लाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।